सिंधवासियो, जिए सिंधु देश, जिए साईं GM सैयद। अॼु आऊं तव्हां सां कुझु ॻाल्हियूं करणु थो चाहियां। सिंध जेका असांजी माउ धरती आहे, असांजो वतन आहे, असांजे ईंदड़ नसलुनि, ईंदड़ पीढ़ियुनि जी हिकिड़ी असां वटि अमानत आहे। उन सिंध जे हवाले सां असां वटि मुख़्तलिफ़ पार्टियूं, मुख़्तलिफ़ तंज़ीमूं, मुख़्तलिफ़ क़यादतूं, मुख़्तलिफ़ ख़्याल फ़िक्र अॼु जेके बि जदोजहद करे रहिया आहिनि, जेके बि कार फ़र्मा आहिनि, जेके बि जाखोड़ में मसरूफ़ आहिनि, उन्हनि सभिनी खे नज़र में रखूं था ऐं सिंध जो जेको तसवुर, हिकिड़ो सिंध जो तसवुर उहो आहे त सिंध असांजी माउ, मादरे वतन ऐं असांजी ईंदड़ नसलुनि जी अमानत आहे। ऐं हिकिड़ो तसवुर सिंध जो, सिंध मुतलिक़ उहो बि आहे त सिंध इक़्तिदार जे लाइ हिकिड़ो कार्ड आहे, इलेक्शन जे लाइ हिकिड़ो तक आहे ऐं पंहिंजे गिरोही ऐं शख़्सी ऐं चंद ख़ानदाननि जे मफ़ादनि जे लाइ सिंध हिकिड़ो इस्तेमालु करण जी शइ आहे। ऐं अॼु सिंध जे उन्हनि बाशऊर माण्हुनि सां सिधो मुखातिबु आहियां, क़ौमी कारकुननि सां, वकीलनि सां, दानिश्वरनि सां, सहाफ़ी दोस्तनि सां, हारियुनि पोरियतनि ऐं समूरनि ॻोठाणनि सां, शहरी जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी आहिनि उन्हनि सां ऐं जेके सिंधी ॻाल्हाइनि था उन्हनि समूरनि सां मुखातिबु आहियां। मुंहिंजे नज़र में, जीअं सिंध मुतहदा महाज जे नज़र में, साईं GM सैयद जे फ़िक्र जे नज़र में असां सम्झूं था त सिंध जो जेको विज़न आहे असां वटि, जेको मक़सदु ऐं मिशन असांजे नज़र में सिंध जे हवाले सां आहे, उन में ॿ जेके आहिनि अहम ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे करणियूं आहिनि, जेके असीं कंदासीं, जिन ते असां पेशरफ़्त करे रहिया आहियूं। नंबर हिकिड़ो त सिंध जी क़ौमी तकमील नौ जो जेको प्रोसेस आहे, जेको फ़र्ज़ु आहे, जेका तारीख़ जी ज़रूरत आहे, उन जो पूराओ करणु। नंबर ॿ त सिंध जे आज़ाद रियासत जो क़याम, यानी सिंधु देश जी मुकमल आज़ादी, आज़ाद रियासत जो सिंध मुतलिक़ सिंध जो जेको क़याम, इहे ॿ ॻाल्हियूं आहिनि जेके असांजी एजेंडा न पर असांजी मिशन, असांजो विज़न ऐं असांजो प्रोग्राम आहे। उन जे मुखालफ़त में हिकिड़ो नुक़्तो नज़र असांजो आहे, हिकिड़ी धुर असीं आहियूं जंहिंखे साईं GM सैयद जे फ़िक्र जी धुर चइजे, जंहिंखे सिंध जी क़ौमी तहरीक वारी धुर चइजे, जंहिंखे तव्हां जीअं सिंध मुतहदा महाज चओ या को बि नालो ॾियो। ॿी धुर जेका असांजे मुखालफ़त में आहे, जेका असांजे साम्हूं बीठी आहे, उहा आहे पाकिस्तान ऐं उन जी रियासत, पंजाबी शाउनिज़म, पंजाबी इस्तेमारियत, पंजाबी साम्राजियत, पंजाब जो जबरी इल्हाक़, पंजाब जो कब्ज़ो, पंजाब जूं एजेंसियूं, पंजाब जी आर्मी, इहे समूरियूं शयूं मिलाए इहा हिकिड़ी मुखालिफ़ क़ुवत आहे। असां पंहिंजे वतन जे आज़ादीअ जे लाइ जदोजहद कयूं था, छाकाणि त सिंध हज़ारनि सालनि खां हिकु आज़ादु वतन जी हैसियत में रही आहे ऐं सिंध उहा धरती आहे जंहिं दुनिया जे माणपे जे हवाले सां, तारीख़ तमदुन जे हवाले सां, मुआशी तरक़ीअ जे हवाले सां सिंध दुनिया जी इमामत कई आहे।
जेका अॼु ग़ुलाम सिंध नज़र अचे थी समूरनि माण्हुनि खे, उहा सिंध उहा आहे जंहिं तारीख़ जे अंदरि तमामु वॾो शानदार किरदारु अदा कयो आहे इंसानी माणपे वक़ार ऐं तरक़ीअ जे हवाले सां। हिन वक़्तु मां पंहिंजे क़ौम खे मुखातिब थी, मां पंहिंजे माण्हुनि खे, मां पंहिंजे सिंध वासियुनि खे, सिंध धरतीअ जे पुटनि खे, उहे उर्दू था ॻाल्हायो, सिंधी था ॻाल्हायो, सराइकी था ॻाल्हायो, कहिड़ी ॿोली बि ॻाल्हायो था, ऐं उन्हनि सां मुखातिब आहियां त सिंधी असीं हिकिड़ी क़ौम आहियूं ऐं असांखे असांजी सियासत, असांजे सोचण जो अंदाज़, असांजे जदोजहद जो मक़सदु, असांजे जदोजहद जा तरीक़ा, असांजे विज़न ऐं असांजी सोच जेका आहे उनजो जेको नुक़्ते नज़र हुजणु घुरिजे, उनजो जेको तरीक़ेकार हुजणु घुरिजे, उहो हिकिड़ी क़ौम वारो हुजणु घुरिजे। जॾहिं त रियासत छा थी करे, रियासत नफ़्सियाती जंग असांजे मथां मुसलत करे सिंधी समाज खे तक़सीम दर तक़सीम करे छॾियो आहे। रियासत चाहे थी त असीं हिकिड़ा मज़हबी हुजूं, हिकिड़ा नस्ली लिसानी नफ़रतुनि जो शिकार हुजूं, हिकिड़ा असीं पाकिस्तान जे नाम निहाद तरक़ी पसंदि जेके कम्यूनिस्ट सोच आहे उन तहत जेको हुजूं, हिकिड़ा वॾेरका ऐं भोतारको तबिको हुजूं, ऐं हिकिड़ा मिडिल क्लास जो मौक़े परस्त तबिको हुजूं जेके पंहिंजे गिरोही यानी पार्टियूं थी पंहिंजे तकबंदीअ तहत सोचीनि, हिकिड़ो गिरोह थी सोचीनि, हिकिड़े इलाइक़े ताईं महदूद थी सोचीनि, फ़िरक़ो थी सोचीनि, हिकिड़ी नस्ल थी सोचीनि। ही मजमूई तरह सिंध ऐं सिंध जो जेको वतनी जेको तसवर ऐं तशख़ुस आहे उहो तशख़ुस थी सिंधी माण्हू न सोचीनि। छाकाणि त जॾहिं असीं सिंध थींदासीं, जॾहिं असीं सिंध थी सोचींदासीं, जॾहिं असीं क़ौम थी सोचींदासीं, जॾहिं असीं क़ौमी समाज थी सोचींदासीं त उन वक़्तु असांजी एजेंडा, असांजे जदोजहद जो मक़सदु पंहिंजे वतन जी आज़ादी हूंदो, सिंधू देश जी आज़ादी हूंदो, पंहिंजे आज़ादु समाज जो क़याम ऐं आज़ादु रियासत जो तसवुर हूंदो। इन करे दुश्मन पंजाब उन जूं एजेंसियुनि, उन जे साज़िशुनि सिंध जे समाज खे, मुआशिरे खे तक़सीम करे टोड़े नंढड़नि नंढड़नि हिसनि ऐं पॉकेट्स में तक़सीम करे छॾियो आहे। क़ौमी तहरीक जो मक़सदु छा हुजणु घुरिजे? क़ौमी तहरीक जी जदोजहद छा जे मुतलिक़ हुजणु घुरिजे? क़ौमी तहरीक जी सोच, उन जो फ़िक्र छा हुजणु घुरिजे? मुकमल वतन जी आज़ादी, मालिकी, वारसी, क़ौमी तकमील नो ऐं हर क़िस्म जे गिरोही ऐं मज़हबी, लिसानी ऐं नस्ली नफ़रतुनि ऐं तफ़रक़नि खां पाक हिकिड़ो आज़ादु क़ौम जो जेको आहे सो आज़ादु समाज जो तसवुर ऐं उन जे आज़ादीअ जो ख़्वाबु। हाणे छा थो थिए त मां हिन ॻाल्हि जो जेको तव्हांजे ध्यानु थो छिकायां त जीअं त सिंध खे हिकु तरफ़ मज़हबी नफ़रत ऐं तफ़रक़े जो शिकार कयो पियो वञे, यानी हालत इहा आहे सिंधी हिंदुनि जे न्याणियुनि खे, यानी असांजे न्याणियुनि खे, सिंधी न्याणियुनि खे ज़ोरीअ मज़हब जा जेके पाके ठाहिया विया आहिनि, मज़हबी जेके गिरोह ठाहिया विया आहिनि, उन्हनि जे मार्फत ISI ऐं पंजाबी फ़ौज ऐं पंजाबी साम्राज्य छा थी करे त हे मियां मिठूअ जहिड़ा नाम निहाद माण्हू, उन्हनि जहिड़ा मज़हबी फ़िरका ठाहे सिंधी हिंदुनि जे न्याणियुनि खे अगवा कराए उन्हनि जो मज़हब मटाए थो वञे। ही मज़हब सिंधी हिंदुनि जो मज़हब नथो मटायो वञे, पर सिंधियुनि खे मुस्लमान कयो थो वञे, असांजी क़ौमियत मटाई थी वञे। हे माण्हू दोस्त असांजा भुलियल आहिनि त सिंधी जेका हिंदू न्याणी आहे उनखे मज़हब थो मटायो वञे। मुंहिंजे नज़र में हे सिंधी क़ौम खे मज़हब जे नाले में मुस्लमान बनाए असांजी क़ौम जो जेको तसवुर ऐं सुञाणप आहे उहा पई मिटाई वञे, उहा पई ख़तमु कई वञे। ऐं मज़हब खे पंजाब सिंध जे ग़ुलामीअ जे लाइ
सिंध जे जेको सिंध जे मथां कब्ज़ो आहे उन जे लाइ इस्तेमालु पियो करे। हे सिंधी जेके असांजा हिंदू आहिनि, सिंधी जेका असांजी क़ौम असीं जेके आहियूं, उन असांजे क़ौम जे नियाणियुनि खे खणी करे हे जेको मज़हब मटायो थो वञे, इहा हिकिड़ी बदमाशी आहे, रियासत जी साज़िश आहे, चाल आहे। असां कल्ह बि सिंधी हुआसीं, अॼु बि सिंधी आहियूं। मज़हब जे नाले में असांखे जेके असांजे नियाणियुनि खे खणी करे ऐं अगवा करे ज़बरदस्ती उन्हनि जो जेको मज़हब मटाए थो वञे, इहा बदमाशी आहे। इहा सिंध जे ख़िलाफ़ु हिकिड़ी साज़िश आहे, जंहिंजे पोयां ISI पंजाब ऐं पंजाब जी फ़ौज कार फ़र्मा आहे। नंबर 2 त तमामु वॾो अरसो असां भोॻियो आहे, असां तमामु घणो अरसो इहो भोॻियो आहे त लिसानी ऐं नस्ली जेका सियासत सिंध में जेका दाख़िल कई वई। ऐं माज़रत सां उन्हनि उर्दू ॻाल्हाईंदड़ दोस्तनि ॾे बि ऐं माज़रत सां चवां थो त लिसानियात, लिसानी थियणु, नस्ली थियणु, ऐं उहो लिसानी ऐं नस्ली कहिड़े बुनियाद ते असांखे कयो वियो। कराची जे अंदरि जेके असांजी हिजरत करे आयल आबादी आहे, जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी आहिनि, मुंहिंजे नज़र में बल्कि सिंधी आहिनि। उर्दू ॻाल्हायो, कहिड़ी ॿोली ॻाल्हायो, तव्हां सिंधी आहियो, सिंध जा हिलाली पुट आहियो, मुंहिंजे हिन धरतीअ जा फर्ज़ंदान वतन आहियो, सिंधी आहियो। पर उन्हनि खे, उन्हनि जे ज़हननि में जेका सिंध विहारी वई ISI जे तरफ़ां, फ़ौज जे तरफ़ां, उन्हनि वटि जेको सिंध जो तारफ़ विहारियो वियो, उहो मुकमल तरह हिकिड़ी नफ़रत ते, हिकिड़ी ॿियाईअ ते मुश्तमिल हिकिड़ी सिंध हुई। उहा सिंध कहिड़ी हुई? सिंध जे वॾेरनि खे, भोतारनि खे, जागीरदारनि खे, जेके असेंबलियुनि में चूंडिजी वेंदा आहिनि, उन्हनि असेंबली में चूंडिजी वेंदड़ उन्हनि वॾेरनि, भोतारनि ऐं उन्हनि सरदारनि खे, उन्हनि पीरनि, मीरनि ऐं उन्हनि मुलनि खे, उन्हनि खे सैम्बल तौरु हिननि जे अॻियां आंदो वियो त सिंधी क़ौम हीअ आहे। उहा कहिड़ी सिंधी क़ौम हुई? जेका उर्दू ॻाल्हाईंदड़ जेको सिंध जो मिडिल क्लास आहे, उन्हनि वटि जेका जेका सिंध जेका सिंधी क़ौम पेश कई वई, उहा जागीरदारनि ऐं वॾेरनि वारी सिंध हुई। उहे वॾेरा जेके रियासत जा बूट चटींदड़ हुआ, उहे वॾेरा जेके फ़ौज जा बूट चटींदड़ हुआ, जेके फ़ौज जी दलाली कंदड़ हुआ, जेके फ़ौज जी हुज़ूरी कंदड़ हुआ, उहा सिंध न हुई। मुंहिंजा भाइरो, उर्दू ॻाल्हाईंदड़ मुंहिंजा भाइरो, तव्हां इहो ज़हन नशीन करे छॾियो, उहा सिंध न हुई जेका सिंध तव्हांजे अॻियां रियासत ऐं एजेंसियुनि आणे बीहारी हुई। उहे वॾेरा हुआ, भोतार हुआ, उहो ख़ुदि सिंध जो हिकिड़ो देश दरोही तबिको हो, सिंध जा गद्दार हुआ, जिन नफ़रतूं फैलायूं, जिन इहे ऐलान कया त ही मकड़ आहिनि, हे मुहाजिर आहिनि, हिननि खे, यानी इहे समूरियूं जेके बदमाशियूं, इहे समूरा जेके ज़हर आलूद जेके फ़ुकरा जेके ईजाद कया विया, इहे मुमताज़ भुट्टे जे दौर में पैदा कया विया। तव्हां हिस्ट्री पढ़ो। जॾहिं मुमताज़ भुट्टे खे आंदो वियो, उन ज़माने में सिंध जे उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधियुनि, उन मिडिल क्लास, उन बाशऊर मिडिल क्लास जे ज़हननि में वॾेरनि जे मार्फत विधो वियो त तव्हां सिंधी नथा थी सघो, तव्हां सिंधी न आहियो, तव्हां मकड़ हो, तव्हां महाजर हो। उन्हनि सां नफ़रत कई वई। उन नफ़रत जो नतीजो इहो निकितो त हो रद्द अमल में हुननि चयो त ठीकु आहे, असीं पोइ मकड़ आहियूं त असीं महाजर बि आहियूं। पर मां उन्हनि खे बि गुज़ारिश थो कयां त इहा जेका नस्ली ऐं लिसानी जेका असां सियासत कई, इन सिंध खे तमामु घणो नुक़सानु ॾिनो। छाकाणि त तव्हां सिंध धरतीअ जे झोलीअ तव्हांखे क़बूलु कयो आहे। हे वॾेरा केरु थींदा आहिनि? पंजाब जा दलाल केरु थींदा आहिनि जेके चवनि त उर्दू ॻाल्हाईंदड़ इहे जेके सिंधी न आहिनि? सिंधी आहिनि, सिंध धरतीअ जो हिसो आहिनि, पर इहा जेका ॿियाई, इहा जेका नफ़रत, इहा जेका लिसानियाती जेका सोच ऐं जेको तफ़रक़ो हो, इन में सिंध जे वॾेरनि खे इस्तेमालु कंदे ISI पंजाब जी साज़िश हुई। उन साज़िश जो वॾे में वॾो सबबु इहो हो, जीअं मूं पहिरें ॿुधायो, त असांजे क़ौम खे मज़हबी इंतिहा पसंदीअ ॾे इन करे धिकियो पियो वियो त पाकिस्तान जो वजूदु हे इस्लामी करे पिया पेश कनि, त पाकिस्तान ॿी क़ौमी नज़रिये जे बुनियाद ते ठहियो आहे ऐं असीं मुस्लमान अलॻि क़ौम आहियूं, उन करे पाकिस्तान ठहियो आहे। हीअ जेका सोच ऐं जेका फ़िलासफ़ी पंजाब जेका असांखे ब्रीफ कई, उन तहत
असांखे मज़हबी तौर ते विरहाए वियो। हालांकि आउं सॼी सिंध खे थो चवां, उर्दू ॻाल्हाईंदड़ ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ सिंध जा बाशऊर माण्हू, तव्हां ॿुधो त बंगाल जे अलॻि थियण खां पोइ, जॾहिं बंगाल अलॻि थियो, पाकिस्तान खां अलॻि थियो, बंगाल जी आज़ादी न हिंदुस्तान खां थी न अंग्रेज़नि खां बंगालियुनि आज़ादी वरिती। बंगालियुनि आज़ादी वरिती पाकिस्तान खां। पाकिस्तान जे इन नाम निहाद ॿिकोमी नज़रिए खां बंगाली क़ौम अलॻि थी ऐं उन्हनि चयो त असीं पाकिस्तानी न आहियूं, असीं मुस्लमान क़ौम न आहियूं, न मुस्लमान का क़ौम थींदी आहे न पाकिस्तानी का क़ौम आहे। छाकाणि त 47 खां अॻु में पाकिस्तान जो तस्वुर ई कोन हो। मुस्लमान क़ौम थींदी कान्हे का। जेकॾहिं मुस्लमान क़ौम हुजनि हा त पोइ अफ़गानिस्तान वारा, ईरान वारा, हे समूरा अरब मुल्क सभु गॾिजी हिकिड़ी क़ौम ठाहींदा न। पर उहा ख़िलाफ़त जेका टोड़ी वई, उन ख़िलाफ़त जेका मुस्लमाननि जी नाम निहाद गॾियल हुकूमत इन करे टोड़ी वई त उन्हनि बि इहो नतीजो कढियो त असीं मुस्लमान हिकिड़ी क़ौम न आहियूं। तंहिं करे बंगाल जी आज़ादी ऐं उन्हनि मज़हबी धुरियुनि खे थो चवां, जेके सिंध दोस्त मज़हबी आलम आहिनि, उन्हनि खे आउं चवां थो पंहिंजे ज़हन में सोचो त बंगाली मुस्लमान जेके पाकिस्तान जी उन वक़्तु 54 खां 55% आबादी हुई, यानी अक्सरियत, उन वक़्त जे पाकिस्तान जी अक्सरियत अलॻि थी वई त असीं मुस्लमान न आहियूं, मुस्लमान क़ौम न आहे थींदी। मुस्लमान आहिनि, मुस्लमान क़ौम न आहे थींदी, न को पाकिस्तानी क़ौम थींदी आहे। अॼु बंगाल आज़ादु आहे, बंगाल अलॻि आहे, जेको सियासी हवाले सां, मुआशी हवाले सां मौजूदु आहे पाकिस्तान खां 1000 दफ़ा बहितर आहे। तंहिंजे करे मज़हब जे नाले में तक़सीम थींदो त बि क़ौम कमज़ोर थी थिए। लिसानी ऐं नस्ली नफ़रतुनि जो शिकार थियो था तॾहिं बि क़ौम तक़सीम थी थिए। ऐं टीं ॻाल्हि, जेके नाम निहाद तरक़ी पसंद ऐं कम्यूनिस्ट सम्झनि था, जेके इनकारे वतन कम्यूनिस्ट आहिनि, उहे ख़ुदि नफ़सियाती तरह सिंध जे क़ौम हुजण खे टोड़ीनि था, कमज़ोर था कनि। पंजाब जे शाउनिज़म जे लाइ कमु था अचनि। पंजाबी शाउनिज़म मज़बूत थो थिए जेकॾहिं सिंध मज़हब जे नाले ते डिवाइड थी थिए, कमज़ोर थी थिए, जेकॾहिं सिंध लिसानी नस्ली बुनियादनि ते कमज़ोर थी थिए, जेकॾहिं सिंध नाम निहाद तरक़ी पसंद कम्यूनिज़म जे नाले में कमज़ोर थिए थी, त पंजाब जो शाउनिज़म ऐं पंजाब जी जेको कब्ज़ो आहे, जबरी इलाइक़ा, उहो त मज़बूत थिए। इन करे इहे 3 ॻाल्हियूं जेके मूं तव्हांजे अॻियां रखियूं। चौथी शइ जंहिं ते असीं खुली ॻाल्हाईंदासीं, चौथी ॻाल्हि त वॾेर को तबिको, भोतार को तबिको, जंहिं ते हिन वक़्त ताईं असां उन ते घणो कोन गौर वीचार कयो आहे। मां इन ते काफ़ी दोस्तनि सां कचहरी कई आहे। वॾेरो सिंध जे क़ौमी ग़ुलामीअ में पंजाब जो दलाल बणिजी सिंध जे ग़ुलामीअ खे वधीक मज़बूत थो करे। असां चऊं था त पंजाबी साम्राज आहे, पंजाब जेको ज़ुल्म करे थो, इस्तेहसाल करे थो, सिंध ते कब्ज़ो थो करे। उन कब्ज़े में जेको ॾेही गदार तबिको शामिल आहे, उहो सिंध जो भोतार आहे, वॾेरो आहे। उन्हनि वॾेरनि जी तबिकाती मफ़ादनि वारी ठहियल पीपल्स पार्टी आहे। हिननि खे असां छॾे ॾिनो आहे ऐं हे ॾाढो ख़ुशि आहे त ठीकु आहे, असीं गद्दारी था कयूं, असां फबूं था, हर भेरे इलेक्शन अचे थी, माण्हुनि खे इस्तेमालु कनि था, उन्हनि जे जज़्बनि खे इस्तेमालु कंदे वोट वठी सिंध जो वॾेरो सिंध खे ग़ुलाम कंदड़ हिकिड़ो फ़िरक़ो आहे। सिंध जा बाशऊर नौजवानो, भाइरो, भेनरो, तव्हां ॿुधो त सिंध जो वॾेर को तबिको देश दरोही तबिको आहे, गदार तबिको आहे। इहो वॾेर को तबिको सिंध जे ग़ुलामीअ में ॿिए हथ जो किरदारु थो करे पंजाब जे लाइ। हिकु तरफ़ सिंध जे उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादीअ खे परे थो करे, छाकाणि त वॾेरा, भोतार, जागीरदार ख़ौफ़ज़दा आहिनि सिंध जे उन बाशऊर मिडिल क्लास खां, जेको मिडिल क्लास क़ौम खे सहेड़े उनजो हिकिड़ो आवाज़ु बणिजंदो आहे। ऐं सिंधी क़ौम जो क़ौमी आवाज़ु जेको सिंध जे उर्दू ॻाल्हाईंदड़ मिडिल क्लास सिंधी तबिके ऐं सिंध जा जेके बि ॿाहिराड़ीअ जो जेको पढ़ियल लिखियल जेको हल्को आहे, इहो गॾियल तौर ते सिंध जो मिडिल क्लास आहे। उन मिडिल क्लास खे टोड़े
लिसानी बुनियादनि ते टोड़े हिकिड़नि खे चयो त तव्हां उर्दू ॻाल्हाईंदड़ तव्हां अलॻि आहियो, ॿियनि खे चयो त तव्हां जेको सो GS वारा हो अल्फ़ो ॿियो तव्हां अलॻि आहियो, ऐं मज़ा केरु थो माणे, मज़ो थो माणे इक़्तदार ते वेठल वॾेरो भूतार जेको हर भेरे सिंध खे नीलाम थो करे। पाकिस्तान ठहण खां वठी लेखो कयो, पाकिस्तान ठहण खां वठी सिंध जो इक़्तदार सिंध जे वॾेरे पीपीअ भोतारनि ऐं पीपल्स पार्टी जे उन्हनि वॾेरनि जे हवाले रहियो आहे। छा थियो आहे? सिंध जे वसीलनि जो नीलाम थींदो रहियो आहे। पाकिस्तान ठहे खां वठी अॼु 2016 में मां ॻाल्हायां थो, तव्हां अंग अखर गॾु कयो त पीपीअ खे जेको बि इक़्तदार मिलियो आहे उन में सिंध जे वसीलनि जो नीलाम थियो आहे, सिंध जे सियासत खे तबाह कयो वियो आहे, सिंध जा मुआशी जेका सरगर्मी तरक़ी आहे उहा तबाह थी आहे, सिंध जा ॻोठ परे रहिया, पर आउं चवां थो त नंढा नंढा जेके शहर आहिनि उन्हनि शहरनि खे तव्हां ॾिसंदो त शहरनि में पाणी पीअण लाइ कोन्हे को, शहरनि में अस्पतालुनि में दवा कान्हे का, शहरनि जी जेका तालीम उहा तबाह कई वई आहे, स्कूल बंदि आहिनि, वॾेरनि जूं ओताकूं बणियल आहिनि, सिंध जे नौजवाननि खे रोज़गार कोन्हे को, यानी ज़िलत जी ज़िंदगी सिंधी क़ौम गुज़ारे पई, सिंध जी ॿाहिराणी थी गुज़ारे, ऐं बार बार वोट वठे थो वॾेरो, बार बार वोट वठे थो वॾेरो, हर बार वोट वठे थो वॾेरो जेको सिंध जो नीलाम थो करे। सिंध जी पैदावार मजमूई पाकिस्तान जी बजट में 73% सिंध थी ॾिए, उनखे मोट में छा थो मिले? उहो जेको मोट में मिले थो उहो बि मिली भगत करे सिंध जा वॾेरा, सिंध रेंजर्स खे सिंध में आणे उनजो बजट पिया भरीनि, रेंजर्स खे तालीमी इदारनि में आणे उनजो सिंध बजट, यानी जेको चारना टको आनो बाना जेको मिले थो उहो बि मोटाए पंजाब खे ॾियनि था सिंध जा वॾेरा। सिंध जो समाज मुकमल तरह तबाह थी चुको आहे। वसीलनि जा मालिक सिंधी न आहिनि, वसीलनि हूंदे थर जी हालति इहा आहे, यानी इन खां वधीक ज़िलत जो ॿुॾण जो मक़ाम ॿियो को थी सघे थो त कल्ह टियों ॾींहुं थर जे अंदरि कंहिं माण्हू पंजाबी ऑफिसर आहे, उन चयो आहे त असीं जेको डेम पिया ठाहिनि, जेको माण्हुनि खां ज़मीनूं थरियुनि खां मिसकिन थरियुनि खां ज़मीनूं खसे उन्हनि जे कोयले ते कब्ज़े जे लाइ जेको पंहिंजे सहूलियत जे लाइ डेम पियो ठाहे, उहो डायरेक्टर चवे थो त हे सॼो इलाइक़ो थर जेको आहे सो फ़ौज जे हवाले आहे, ऐं अगरि मां चाहियां त थरियुनि सां हीअ जुठ बि कराए सघां थो, पर फ़िलहालु नथो कयां। यानी इहा बदमाशीअ जी इंतिहा आहे। असांजी सिंध, मुंहिंजी सिंध, तव्हांजी सिंध, असांजे सिंध में पंजाब जो माण्हू अचे ऐं कंहिं बि जॻह ते अचे उहो जेको हुनजो डायरेक्टर थिए ऐं चवे त हे समूरा इख़्तियार फ़ौज जे हवाले आहिनि। समूरा इख़्तियार फ़ौज जे हवाले आहिनि, ऐं असीं जेकर चाहियूं त तव्हांखे थरी न, थर वारनि खे, दादू वारनि खे, लाड़काणे वारनि खे, कराचीअ वारनि खे, कहिड़े बि ज़िले में, कहिड़ी बि सिंध जे जाग्राफीअ में अगरि तेल थो निकिरे, कोयलो निकितल आहे, गैस निकितल आहे, ज़रई ज़मीन आहे, कहिड़ी बि जॻह ते, यानी उते तव्हां इहा बदमाशी कयो त असीं चाहियूं त तव्हांखे हीअं करे सघूं था। उहो ख़ुशहाल थर कोयलो जेको कारो सोन आहे उनजो मालिक थर जेको आहे उनजा मासूम बचड़ा बुख विघे मरनि था, सवें बचड़ा मरनि था, असांजा बचड़ा आहिनि, इहे मुंहिंजा बचा आहिनि, तव्हांजा बचा आहिनि, उहे असांजा बच्चा बुख विघे मरनि था, पर उन दौलत ते पंजाब कब्ज़ो करे थो फ़ौज जे मार्फत, फ़ौज वेठी आहे। भित जबल मुंहिंजो ॻोठु आहे, उते गैस निकितो आहे, उते फ़ौज वेठी आहे। कंबर जे जाबलू पट्टीअ में गैस निकितो आहे, तेल निकितो आहे, चांडियनि जे इलाइक़े में उते फ़ौज वेठी आहे, यानी चांडियनि जे सरदार खे बि इहा तौफ़ीक़ ऐं इजाज़त न आहे त उहो उन फील्ड में वञी सघे जिते फ़ौज वेठी आहे। जिते जिते गैस निकितो आहे, जिते जिते तेल निकितो आहे, जिते जिते ज़रई ज़मीनूं आहिनि, जिते जिते सिंध जी ख़ुशहाली आहे उते फ़ौज खे विहारियो वियो आहे। वेंदे हे जेको नाम निहाद सीपेक जो चाइना पाकिस्तान इकनॉमिकल कॉरिडोर जंहिंखे चवंदा, जेको कब्ज़ो आहे, ज़िलत भरियो कब्ज़ो आहे, यानी सिंध जे ग़ुलामीअ में
पंजाब चीन खे गीले शामिल पियो करे। सीपेक उहो आहे। सिंध जा माण्हू ॿुधी छॾियो। मूंखे दोस्तनि ऐं क़ौमी कारकुननि इलाही फ़ोन करे चयो, स्काइप ते ॿुधायूं, सोशल मीडिया ते ॿुधाइनि था त सिंध जे कॉलेजनि में यूनिवर्सिटियुनि में हिननि लेक्चर प्रोग्राम रखिया आहिनि आर्मी वारनि। उते सीपेक जे फ़ाइदनि ऐं नेमतुनि खे था ॻणाइनि त सीपेक सिंध जे लाइ हीअं फ़ाइदे वारी आहे, सीपेक हे आहे, सीपेक हे आहे। सीपेक मुकमल तरह सिंध दुश्मन मनसूबो आहे। सिंध जा नौजवान ऐं बाशऊर सिंधी ॿुधो, इहे रोड ठहंदा, रस्ता ठहंदा ऐं पंहिंजी चाइना जी जेका आबादी आहे पंजाबियुनि सां गॾु उहा बि मुंतकिल थींदव। ऐं हालत इहा थींदी जो जिते जिते हाणे वेठो आहे, जेकॾहिं थर वारो इहो अमरा पंजाब जो चए थो त हे सॼो फ़ौज जो इलाइक़ो आहे, जेकॾहिं मां चाहियां त थरियुनि खे हीअं करे सघां थो, पर जॾहिं सीपेक कामयाबु थी वियो त असांजो हर हिकु शहर फ़ौज जे हवाले थी वेंदो, हर हिकु ॻोठ फ़ौज जे हवाले थी वेंदो, हर हिकु वसीलो, शहर, ॻोठ, समुंड, रोड, रस्ता समूरा फ़ौज ऐं चीन जे कब्ज़े में अची वेंदा। ऐं पोइ असां मां हिकिड़ो माण्हू हिकिड़ो लफ़्ज़ बि सिंध जे फ़ाइदे में ॻाल्हाए न सघंदो। हीउ एॾो वॾो ख़तरनाक सिंध दुश्मन मनसूबो आहे। उन मनसूबे समेत मां मोटी थो चवां पंहिंजे एजेंडा ते त हे इशू पॉलिटिक्स न, असांजो मिशन इहो आहे जीअं सिंध मुतहदा महाज जे सरबराह जे हैसियत में मां पंहिंजो पॉलिटिकल विज़न जेको पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे, क़ौम जे बाशऊर फ़र्दनि खे, धरतीअ जे पुटनि खे आउं ॿुधाइण थो चाहियां त असांजो मिशन आहे क़ौमी तकमील नौ ऐं सिंधु देश जी अलहदा रियासत जो क़याम, आज़ाद सिंध जो क़याम। बाक़ी इशू आहिनि, बाक़ी मसइला आहिनि, बाक़ी क़ौम जा हाञेकार मसइला आहिनि, उन्हनि ते स्टैंड वठिबो, उन्हनि ते जदोजहद कबी। पर बुनियादी ॻाल्हि जेका आहे, जेसीं ताईं असां क़ौमी तकमील नौ जे उन मसइले खे, उन ॻूढ़ाईअ खे, गहराईअ खे न सम्झंदासीं, सिंध हिकु न रहंदी। सिंध जो समाज टुटल फुटल रहंदो। मज़हब जे नाले में विरहाइजी वेंदासीं, लिसानियत जे बुनियाद ते विरहाइजी वेंदासीं, नस्ली बुनियादनि ते विरहाइजी वेंदासीं, नज़रियनि जे बुनियाद ते विरहाइजी वेंदासीं। इन करे असांजो मज़हब, असांजो नज़रियो, असांजी सोच, असांजी ज़बान, असांजा मफ़ाद सिंध धरती ऐं सिंध जी पाक हीअ ज़मीन आहे। उन जी आज़ादी ऐं उन ते रहंदड़ माण्हुनि जी जेका क़ौमी तश्कील ऐं क़ौमी तकमील जो जेको प्रोसेस आहे, उनखे मज़बूत ऐं मुतहद करणु इहो असांजी ज़िमेवारी आहे। सिंध जे हर हिकु बाशऊर माण्हू जी ज़िमेवारी आहे। ऐं उन्हनि दोस्तनि ते बि ॻाल्हाईंदुसि थोरो, यानी सियासत जा ॿ रुझान आहिनि। या त पंजाब खे काबिज़ धुर क़बूल कयो, पंजाब खे साम्राज क़बूल कयो, पंजाब खे कब्ज़ो कंदड़ सिंध जे जबरी इलाइक़े ऐं सिंध जे ग़ुलामी ऐं ज़िलत जो ज़िम्मेवार पंजाब खे करार ॾियो, त पोइ तव्हांजी बाक़ी सिंध तव्हांखे सम्झ में बि ईंदी ऐं बाक़ी सिंध जी जेका तामीर ऐं तकमील नो आहे उहा बि सम्झ में ईंदी। या तव्हां नस्ली बुनियादनि ते सिंध में नफ़रत पखेड़ियो, अदा हे महाजर आहे, अदा हे मकड़ आहे, अदा हे आहे, अदा हे फला, तव्हां गारियूं ॾियो। उहा गार तव्हां सिंध जे मुस्तक़बिल खे गार था ॾियो। जेकॾहिं मुखालफ़त था कयो त उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी क़ौम न आहे, उर्दू ॻाल्हाईंदड़ खे तव्हां मकड़ महाजर थी पाण खां परे करे धिके, उन सां नफ़रत जो मुंहिंजे अॻियां मतिलबु इहो आहे त उहा नफ़रत तव्हां सिंध सां था कयो। सिंध जे वजूद सां, सिंध जे क़ौमी तकमील नो वारे अमल सां तव्हां नफ़रत था कयो। ऐं जेकॾहिं तव्हां लिसानी नफ़रत था कयो, तंहिंजो मतिलबु आहे त तव्हां पंजाब खे पंहिंजो दुश्मन नथा सम्झो। ऐं जेको माण्हू, जेका पार्टी, जेको मौक़िफ़, जेका जदोजहद, जेको नुक़्ते नज़र एंटी पंजाब न आहे, उहो सिंध दुश्मन आहे। मां क्लियर थो चवां, उहो सिंध दुश्मन आहे। हा, हुननि ते अलॻि ॻाल्हाइबो। उर्दू आबादी केतिरियूं ग़लति फ़हमियुनि जो शिकार आहे, उर्दू आबादी जूं तनज़ीमूं केतिरियूं जेके सिंध जे हिमायत में, मुखालफ़त में, कॾहिं हिमायत में, कॾहिं मुखालफ़त में, उहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे। उहो सुवालु उन मिडिल क्लास जे नफ़्सियात जो सुवालु आहे त मिडिल क्लास कॾहिं मिडिल क्लास
उहो थींदो ई मौक़े परस्ता मिडिल क्लास हिकु हंधि यकसानियत उन में हूंदी कान्हे का उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे पर बुनियादी जेको उसूल आहे बुनियादी जेको सुवालु आहे उहो इहो आहे त असांखे पंजाब ग़ुलाम कयो आहे ऐं सिंध में रहंदड़ असीं सिंधी आहियूं ऐं आऊं बिल्कुलु अॼु इहो बि क्लियर चवां थो त उहो पंजाबी सेटलर जेको क़दीम पंजाबी आहे जंहिंजो औलाद जंहिंजूं नस्लूं सिंध में ॼायूं आहिनि उहो पठान जेको क़दीम सिंध में रहाको आहे ऐं सिंध में उन जूं नस्लूं ॼायूं आहिनि उहो जेको कराची जो मकरानी जेको सिंध में ॼाओ निपनो आहे उहो उर्दू ॻाल्हाईंदड़ जेको सिंध में ॼाओ निपनो आहे उहो सभु सिंधी आहिनि मां बिल्कुलु असीं तंग नज़र न आहियूं पंजाबीअ खां जेको सिंध में रहे थो उहो सिंधी आहे जेको सिंध में ॼाओ आहे जेको पठान सिंध में ॼाओ आहे वॾो थियो आहे यानी आउं अॼु जर्मनी में वेठो आहियां जेके पढ़ियल लिखियल सिंधी आहिनि या जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त जॾहिं बि कंहिं बि मुल्क में यूरोप में केरु वञे थो कैनेडा में केरु वञे थो अमेरिका में केरु वञे थो त कोशिश करे थो त असांखे 3 सालनि में नेशनलिटी ॾियो असीं 3 सालनि में अमेरिकन थियण लाइ तयारु आहियूं यूरोपी थियण लाइ तयारु आहियूं कैनेडियन थियण जे लाइ तयारु आहियूं कंहिं बि मुल्क में वञूं था उहो थियण जे लाइ तयारु आहियूं पर सिंध में जेको ॼाओ निपनो वॾो थियो 30 सालनि जो 40 सालनि जो माण्हू थियो असीं उनखे सिंधी न सम्झंदासीं हीउ किथे जो अकुलु आहे हीउ किथे जी ॾाहप आहे छा असां दुनिया जे कानूननि खां निराला कानून ठाहींदासीं छा तंहिंजे करे उहे सभु माण्हू सभु नस्लूं सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके सिंध में रहनि था सिंध में ॼावा निपना आहिनि हा सिंध खे पंहिंजो मादरे वतन सम्झो ऐं सिंध जे आज़ादीअ में यकीन रखो उहो पंजाबी उहो पठान उहो उर्दू ॻाल्हाईंदड़ जेको सिंध खे पंहिंजो मादरे वतन सम्झे थो सिंध जे आज़ादीअ में यकीन रखे थो उहो असांजो सिंधी आहे छाकाणि त उहो मिडिल क्लास जे मजमूए हुन में अचे थो मां मोटी थो अचां त वॾेरो भोतार जेको सिंध जे क़ौमी गद्दारीअ में सिंध जे क़ौमी ग़ुलामीअ में पंजाब जो बांह ॿेली आहे उनखे थो आऊं डिफाइन कयां उन मुतलिक़ थो आऊं तव्हांखे ॿुधायां त सिंध जा नौजवानो भाइरो भेनरो हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़हन में रखो बाशऊर फर्ज़ंदान सिंध हिकु ॻाल्हि ज़हन में रखो पंजाब खे पंजाब जी साम्राज्यत खे टाइम घुरिजे थो हाणे हीअ ॻाल्हि गौर सां ॿुधिजो पंजाबी साम्राज्य इन्हनि वॾेरनि ऐं भोतारनि जी काण बि उन वक़्त ताईं कढंदो जेसीं ताईं सिंधी क़ौम खे हू अक़िलियत में तब्दील नथो करे इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो अॼु जेके भोतार चवनि था जेके वॾेरा चवनि था जेके असेंबली में सिंध असेंबली में वेठा आहिनि वञनि था चूंडजी क़ौमी असेंबली में तव्हांजी काण उन वक़्त ताईं कढी वेंदी जेसीं ताईं सिंधी क़ौम खे पंजाबी जंहिं ॾींहुं सिंधी क़ौम खे अक़िलियत करे थो न उन ॾींहुं तव्हांखे टंगुनि मां वठी असेंबली मां कढी ॿाहिरि उछलींदव जंहिं ॾींहुं पंजाबियुनि महसूसु कयो त सिंधी हाणे फ़लस्तीनियुनि वांगुरु हिकिड़ी अक़िलियत आहिनि उन ॾींहुं इन्हनि वॾेरनि खे आउं चवां थो त तव्हां जूं जेके अयाशियूं आहिनि इहे जेके तव्हांजा गिरोही मफ़ाद आहिनि ऐं तव्हां जेको असेंबली में वेठा हो तव्हांखे कननि मां वठी टंगुनि मां वठी गीरे लाड़काणे पुॼाईंदव हिन करे अखि खोलियो ऐं तव्हां खां वधीक आउं सिंध जे क़ौमी कारकुननि बाशऊर माण्हुनि खे चवां थो त तव्हां अखि खोलियो ख़ुदा रा तव्हां सभु अखि खोलियो मूंखे सिंध जे माण्हुनि जी हिमायत ऐं मदद जी ज़रूरत आहे सिंध जे हर हिकु बाशऊर माण्हूअ जी हर हिकु पढ़ियल लिखियल अणपढ़ियल हारीअ मज़दूर सहाफ़ी वकील डॉक्टर कारोबारी दुकानदार रेड़े वारे उन सिंधीअ जी मूंखे ज़रूरत आहे मुंहिंजी मदद कयो मुंहिंजी हिमायत कयो मुंहिंजो साथ ॾियो छाकाणि मां माना शफ़ी बुरफ़त न मां माना सिंध सिंध जो साथ ॾियो छाकाणि त सिंध तारीख़ जे हिन अॼोके पीरियड में तारीख़ जे हिन अॼोकिन हालतुनि में सिंध जी जेका क़ौमी तकमील ऐं क़ौमी आज़ादी आहे इहो सभ खां वॾी एजेंट आहे ॿियो एजेंट सभु ख़तमु हिन हवाले सां
वॾेरनि खे हाणे आऊं इहो खुलियल तरह पंहिंजे क़ौम खे ॿुधायां थो त जेको ग़ुलाम कंदड़ आहे उन सां असांजो जहिड़ो आहे, जेको ग़ुलामीअ में चापलूसी करे दलाली थो करे उन सां बि असांजो जहिड़ो आहे। हाणे वॾेरा इहो न सोचीनि त सिंध जे क़ौमी पुटनि खे हिननि जे इक़्तिदार में सिंध जे क़ौम परस्त कारकुननि खे शहीद कयो वञे, असीं पंजाब खे रुॻो गारियूं ॾींदासीं। हाणे ईअं कोन्ह थींदो। क़ौमी कारकुन गुम थियनि था, सिंध में वॾेरनि जी हुकूमत आहे। क़ौमी कारकुननि जे मथां तशदुद थिए थो, सिंध में वॾेरनि जी हुकूमत आहे। क़ौमी कारकुन लापता आहिनि, सिंध में वॾेरनि जी हुकूमत आहे। क़ौमी वसीलनि जो इस्तेसाल पियो थिए, सिंध में वॾेरनि जी हुकूमत आहे। क़ौम जे कोयले गैस पैदावारी ज़रियनि ते कब्ज़ो आहे, सिंध में वॾेरनि जी हुकूमत आहे। सिंध जी डेमोग्राफी सां हरकत पई थिए, कंहिंजी हुकूमत आहे? समूरा साल भेटियो पीपल्स पार्टीअ खे बरसरे इक़्तिदार में जॾहिं खां वठी पाकिस्तान ठहियो आहे आई आहे, ऐं सिंध जी डेमोग्राफी अॼु 2016 में छा आहे? इन करे सिंध जे बाशऊर पुटनि ऐं नौजवाननि खे मां चवां थो, क़ौमी कारकुननि खे चवां थो त जेको असांखे ग़ुलाम करे थो उहो बि असांजो दुश्मन आहे, ऐं जेको ग़ुलामीअ में भाए वार आहे उहो बि असांजो ओतिरो ई दुश्मन आहे। इन करे अॼु खां पोइ उन कंहिं बि गदार खे बख़्श न कयो वेंदो जेको सिंध जे समाज जे मुआशिरे जे तबाही ऐं ज़िलत जो ज़िम्मेवार आहे। हे समूरा कारकुन जेके शहीद था थियनि, जेके लापता आहिनि, जिन खे तशदुद कयो थो वञे, इहो वॾेरनि जे रज़ामंदीअ खां सवाइ मुमकिन कोन्हे को ISI जे लाइ, फ़ौज जे लाइ। हुन सां गॾु अॼु फ़ौज पंजाब जे उन्हनि समूरनि माण्हुनि खे ऐं सियासतदाननि खे चवां थो त सिंध खे पंहिंजी फ़ौज खे चओ, एजेंसियुनि खे चओ, मुंहिंजी सिंध ख़ाली कयो। सिंध हाणे बर्दाश्त न कंदी तव्हांखे, तव्हांजो ज़ुल्म, तव्हांजी सफ़ाकी, तव्हांजी बरबरियत, तव्हांजो कब्ज़ो, तव्हांजो जबरी इलाक़, तव्हांजी रतो छाण असां हाणे घणी क़बूल कई, घणी बर्दाश्त कईसीं। अॼु खां पोइ असां बर्दाश्त पंहिंजी ख़तमु था कयूं। ऐं वॾेरा पंहिंजी अखि खोलियो, हाणे जेकॾहिं अॼु जे हिन डेट तारीख़ खां पोइ सिंध जो अगरि को बि क़ौमी कारकुन खजे थो, कंहिं बि क़ौमी कारकुन जो लाश थो मिले, उहो वॾेरो जंहिं तक मां उहो नौजवान खजे थो, उहो वॾेरो, उहो असेंबली जो मेंबर ओतिरो ई ज़िम्मेवारु हूंदो। हा, असीं छा कंदासीं इहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे। असीं छा था करे सघूं इहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे। पर क़ौमी कारकुन खे हाणे जेकॾहिं खयो वियो, गुम कयो वियो, उनजो लाश ॾिनो वियो, उन इलाइक़े जंहिं बि इलाइक़े जो कारकुन रहंदड़ आहे, उन इलाइक़े जो उहो वॾेरो भोतार ज़िम्मेवारु आहे। ऐं उन सां गॾु सिंधी पुलिस वारनि खे, छाकाणि त सिंध जी पुलिस खे हो इस्तेमालु था कनि। ज़ाकिर बोज़दार खणी विया, उन में सिंधी पुलिस, उन जो नालो आहे असां वटि, उनजो नालो आहे, नालो पहुची वियो उनजो। उहे इस्तेमालु थियनि था, सिंधी पुलिस वारा ऐं ISI उन्हनि खे इस्तेमालु करे कारकुननि खे खणाए थी, उन्हनि जी जासूसी थी कराए, उन्हनि जे मथां तशदुद करे, उनखे शहीद थी करे। इन करे जेके बाशऊर ऐं बाज़मीर सिंधी पुलिस ऑफिसर आहिनि, मां उन्हनि खे चवां थो त तव्हां ॻाल्हि खे सम्झो। बंगाल में जेको क़त्लेआम थियो न, पंजाबी फ़ौज ISI या जेका एजेंसी उन्हनि जेको उते क़त्लेआम कयो, उन में जेकॾहिं उन वक़्तु उते जा जेके लोकल के माण्हू मुलविस हुआ, तव्हां छा था सम्झो? अॼु उहे मुलविस माण्हू बि उते, बंगाल बि उते, बंगाली क़ौम बि उते, पंजाबी भॼी आया। सो ISI जेकॾहिं सिंधी पुलिस वारनि खे इस्तेमालु करे थी पंहिंजे पुटनि जे ख़िलाफ़ु, धरतीअ जे बचनि जे ख़िलाफ़ु, महिरबानी करे तव्हां इस्तेमालु न थियो। जेके बाशऊर ऐं बाज़मीर सिंधी पुलिस वारनि, मां उन्हनि खे थो चवां त महिरबानी करे पंहिंजे पुटनि ऐं पंहिंजे नौजवाननि खे अगवा करे, खणी जासूसी करे उन्हनि ज़ालिमनि ऐं ISI जे हथनि में न ॾियो। छाकाणि त असीं इहो नथा चाहियूं त जेको कुझु असीं उन्हनि जे ख़िलाफ़ु कयूं या करण वारा आहियूं या कंदासीं, सा साॻी जुठ असीं तव्हां सां कयूं, असीं नथा चाहियूं। पर अगरि को माण्हू, अगरि को फ़र्द पुलिस में हुजे
या कंहिं ॿिए एजेंसी में हुजे, उहो चाहे थो ऐं उहा हरकत मां बाज़ नथो अचे, त पोइ आउं बिल्कुलु क्लियर चवां थो त उन में दुश्मन में असांजे अॻियां को बि फ़र्क़ु न रहंदो। इन हवाले सां मुंहिंजियूं इहे मुख़्तसर ॻाल्हियूं आहिनि त सिंध जी क़ौमी तहरीक गिरोही, नस्ली, मज़हबी ऐं को नज़रियाती ऐं जेको गिरोह न आहे। असां वतन आहियूं, सिंध आहियूं ऐं सिंध जी क़ौमी तकमील ऐं क़ौमी आज़ादी असांजो मिशन आहे, असांजो विज़न आहे। इन जे लाइ मूंखे सिंधी क़ौम जी, सिंध जे हर हिकु बाशऊर फ़र्ज़ंद जी, फ़र्द जी हिमायत जी ज़रूरत आहे, मदद जी ज़रूरत आहे। दानिश्वर, अदीब, हारी, पोरियत, वकील, सहाफ़ी, जेके बि कारोबारी माण्हू आहिनि, उन्हनि समूरनि जी असांखे ज़रूरत आहे। ऐं ख़ासि करे मां अपील कंदुसि पंहिंजे उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी भाइरनि जी, त उन्हनि जे साथ जी बि असांखे ज़रूरत आहे, छाकाणि त उन्हनि सां बि ज़्यादती पई थिए। यानी 70 साल जो उस्ताद मोहम्मद राहिमो, बुज़ुर्ग उस्ताद साईं GM सैद जो साथी, उनखे खणी ISI तशद थी करे लापता करे छॾियो आहे। साॻी जाइ ते 70 साल जो हसन ज़फ़र, उहो उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजो सिंधी, उनखे हथ कड़ियूं हणी करे फ़िलासफ़र प्रोफेसर आहे, उन प्रोफेसर खे हथ कड़ियूं हणी करे जेको आहे सो जेल में क़ैद कयो थो वञे। इहो पंजाब जो मजमूई तरह रवैयो आहे सिंध ॾांहुं, सिंधी क़ौम ॾांहुं। इन करे मुंहिंजे नज़र में उस्ताद मोहम्मद राहिमो ऐं प्रोफेसर हसन ज़फ़र हिकु आहिनि, धरतीअ जा सिंध जा हिलाली पुट आहिनि ऐं असीं इन्हनि ॿिन्हिनि जा वारस ऐं मालिक आहियूं। छाकाणि त असीं सिंध जा दावेदार आहियूं, सिंध जे समाज जा, सिंधी क़ौम जा असीं दावेदार आहियूं, जंहिंजी आज़ादी असीं चाहियूं था। इन हवाले सां हे मुंहिंजूं मुख़्तसर ॻाल्हियूं जेके मूं तव्हांजे अॻियां रखियूं। मां समूरी क़ौम खे आख़िर में अपील कंदुसि त अखि खोलियो, ज़हन खोलियो, पंहिंजे ज़हन खे कुशादो कयो, वॾेरनि भोतारनि खे छॾियो, छाकाणि त इहे क़ौमी ग़ुलामीअ में पंजाब जे लाइ दलाली कंदड़ आहिनि। सिंध जे क़ौमी पुटनि जो, क़ौमी आवाज़ जो, क़ौमी फ़िक्र जो, क़ौमी आज़ादीअ जो साथ ॾियो। मूंखे तव्हां मां हर हिकु भेण, भाउ, पुट, नौजवान जी हिमायत जी, मदद जी ज़रूरत आहे ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांजो साथ असांखे हौसलो बख़्शींदो ऐं असांजी जदोजहद तव्हांखे सिंधी क़ौम खे आज़ादी नसीब कराईंदी। जीअं सिंधु देश, जीअं साईं GM सैद।